पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभी प्री प्यारनि खे दिलि वारनि खे शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल में खुश आमदीद। दोस्तों धमाकेदार ज़बरदस्त अपडेट शेयर कंदासीं तव्हां सां। नेक्स्ट एपिसोड पंहिंजा ड्रामे जी अचण वारी किस्त में छा थींदो छा न थींदो, सॼी कहाणी तव्हांखे खोले ॿुधायूं था अॼु हिन ॾींहुं नंढड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हीउ तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। दोस्तों तव्हां ॾिठो त कीअं जाबरे आरो ऐं कासिम वारा जेका सीन आहिनि इहो ॾाढो दोस्तनि खे वणनि था। सांवल ऐं जेको रुंडे वारे जेका सीन आहिनि शेरल वारनि जा, इहे थोरा बोरिंग सीन आहिनि, कंहिंखे मज़ो नथा ॾियनि। छाजे करे जाबर वारा जेका सीन, साबर जेको पहाड़ में भॼे थो दफ़ा गोरी वांगुरु ऐं उनजी कॾ ख़लक आहे, कासिम जी कॾ बि ख़लक आहे, कॾहिं वण जो पासो वठनि था, कॾहिं खॿड़ जो पासो, कॾहिं वाटर में पाणी था, यानी उठ किरे थो पाणी ते देर ई न आहे पोइ, यानी हिकु ज़बरदस्त सीन मज़ो बि ॾियनि था माण्हुनि खे। इहे सीन ज़बरदस्त आहिनि। थी सघे थो इन्हनि सीननि खे अञा वधायो वञे, 2-3 किस्तनि ताईं इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। जी हाँ दोस्तों, इहा तव्हांखे ख़बर ज़बरदस्त अपडेट मां तव्हां शेयर करे रहियो आहियां। अगरि ईअं ड्रामो हलियो त अॻिते ड्रामे जीअं जीअं किस्त वधंदा तीअं तीअं ड्रामे जा व्यूअरशिप बि वधंदी। अगरि अपडेट तव्हांखे सुठी लॻी त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो ब्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में।